अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था घारे खां। रेवेन्यू अमलदारनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ते पलीजाणी घारो जे आबादगारनि पारां ॿिए ॾींहुं बि पीर गुलदार शाह, असगर शाह, मोहसिन सईम, आमिर सईम, आदिल शाह ऐं ॿियनि आबादगारनि अलामती बुख हड़ताल जारी रखी। जैली खाता कैंसिल करण जो मुतालबो ते पलीजाणी जे मक़ामी ज़मींदारनि, कब्ज़ा ग्रुप ऐं रेवेन्यू खाते जे ऑफिसरनि जी मिली भगत सां वाटर कोर्स ते कब्ज़ो करणु ऐं ज़मीननि जा पुराणा खाता तब्दील करण ख़िलाफ़ अलामती बुख हड़ताल कई वई। इन मौक़े ते मुतासिरीन चयो त ज़िले ठठे जे ख़ासि करे तालके साकरे जे ज़मीननि जे खातनि जी हेराफेरी रोज़ जो मामूल बणियल आहे। हितां ॿाहिरां माण्हू अची रेवेन्यू खाते जे मुख़्तियारकार तपेदार खे ॻरी रिश्वत ॾेई मक़ामी माण्हुनि जी ज़मीननि जा जेली खाता ठाराए ॾियनि था। असांजी ज़मीन ते पलीजाणी जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि में आबाद ज़मीननि ते आगा असद नाले शख़्स जेली रिकॉर्ड ठाराए ॾिनो वियो आहे। असां कोर्ट में बि केस दाख़िल कयो आहे, पर उन जे बावजूदु रेवेन्यू खाते जी सेल सर्टिफिकेट बि ॾेई छॾियो आहे, जेका मक़ामी माण्हुनि सां नाइंसाफ़ी आहे। ज़िले इंतिज़ामिया रेवेन्यू अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई त असांजी बुख हड़ताल मुसलसल जारी रहंदी। दादागीरी बंद करो, दहशतगर्दी बंद करो, कूड़ा खाता बंद करो। रिपोर्ट हकनवाज़ चांडियो, TN न्यूज़ घारो।